अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जीअं त मां तव्हांखे अॼु इंटरनेट ते पैसा कमाइण जो तरीक़ो सेखारे रहियो आहियां। निहायत ई आसान तरीक़ो आहे जो तव्हां घर वेठे थोरे ई वक़्त में घणा पैसा कमाए सघो था, उहो बि डॉलरनि जी सूरत में। जेको तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो, इन जे डिस्क्रिप्शन में तव्हांखे हिकिड़ी मूं लिंक ॾिनी आहे। उहा लिंक कॉपी करे तव्हां पंहिंजे पेज में पेस्ट कयो। पेस्ट कंदव तव्हांजे साम्हूं हे चैनल खुली ईंदो जंहिंखे सिंध रंग जो मूं नालो ॾिनो आहे। सिंध रंग चैनल में केतिरियूं वेबसाइटूं मूं ऐड कयूं आहिनि जेके पैसा ॾींदियूं आहिनि। पैसा कीअं ॾींदियूं आहिनि? पैसा ॾींदियूं आहिनि उहो पंहिंजा तव्हांखे एड ॾेखारींदियूं, इश्तिहार ॾेखारींदियूं। तव्हां उन्हनि जे इश्तिहार खे क्लिक कंदव, तव्हांजे अकाउंट में उहो पैसा ट्रांसफ़र कंदियूं। निहायत ई आसान तरीक़ो आहे। मां तव्हांखे सभ खां पहिरियों ई हिननि मां हिकिड़ी वेबसाइट ते अकाउंट ठाहिणु सेखारियां थो ऐं उन ते कमु करणु सेखारियां थो। इन्हनि में हिकिड़ी वेबसाइट आहे बक्स इंक जे नाले सां, जेका हिकु इश्तिहार जा $5 ॾिए थी। उनखे तव्हां क्लिक कयो। उनखे क्लिक करण लाइ तव्हांजे साम्हूं ही पेज साम्हूं अची वेंदो। हिन में ऑप्शन आहे रजिस्टर जो। रजिस्टर खे क्लिक कयो। तव्हांखे रजिस्ट्रेशन फार्म फिल करिणो पवंदो जेको अहिड़े तरीक़े जो हूंदो। उन में यूज़र नेम हिते तव्हां लिखो जेको तव्हांजी दिलि चवे। उन में तव्हां पंहिंजो पासवर्ड हणो, वेरीफाई पासवर्ड कयो। रेफरल लिंक में राजा मसरूर लिखो। यादि रहे त हिन रेफरर जे लिंक में राजा मसरूर तव्हांखे ज़रूरु लिखिणो आहे। उनखां पोइ तव्हां पंहिंजे पर्सनल डिटेल में अचो, पंहिंजो नालो लिखो, पंहिंजी ईमेल एड्रेस लिखो। यादि रहे त जेके तव्हां हिन में इंफॉर्मेशन ॾियो था उहा बिल्कुलु सही हुजे, उन में का बि ग़लती या का गुंजाइश न हुजे, छाजे करे त हीअ तव्हां सां पैसनि जी लेन देन कंदी। उनखां पोइ तव्हां पंहिंजी कंट्री ॾियो। कंट्रीअ में तव्हां पाकिस्तान लिखो। उनखां पोइ तव्हां उन जा टर्म्स एंड कंडीशन्स आहिनि, इहे तव्हां उनखे एक्सेप्ट कयो। उनखां पोइ तव्हां हे क्रिएट खे बटण खे दॿाईंदव। क्रिएट जे बटण खे दॿाईंदव, तव्हांजी अकाउंट रजिस्ट्रेशन थी वेंदी। जॾहिं तव्हांजो अकाउंट रजिस्टर थी वेंदो त तव्हांखे पोइ हिते लॉगिन करिणो पवंदो। लॉगिन खे क्लिक करे तव्हां पंहिंजो त यूज़र नेम लिखंदव, जेको तव्हां पंहिंजो यूज़र नेम लिखियो। मुंहिंजो यूज़र नेम आहे राजा मसरूर। उन में तव्हां पासवर्ड एड कंदव, जेको तव्हां पासवर्ड उते हयो हो। पोइ तव्हां एक्सेस अकाउंट कंदव। पोइ हीअं तव्हांजो पेज ओपन थी वेंदो। पेज ओपन थियण सां तव्हांजो हिते बैलेंस 0 हूंदो। मुंहिंजो हिन महिल बैलेंस आहे $175, जेको मां 2 ॾींहंनि में कमायो आहे। तव्हांखे छा आहे करिणो? हिन में ऑप्शन आहे व्यू एड्स। इनखे तव्हां क्लिक कंदव, तव्हांजो हिते हिन लिंकूं खुली ईंदियूं। जीअं हिन महिल मूंखे ॾिसो हिननि 5 लिंकूं ॾिनियूं आहिनि। 5 लिंकूं हे तव्हांखे 5 ॾियनि, 6 ॾियनि, 7 ॾियनि, 8 ॾियनि, 9 ॾियनि, 10 ॾियनि। उहो तव्हांजे कम ते दारोमदार थो करे। पोइ तव्हांखे सिर्फ़ु हिन लिंक ते क्लिक करणी आहे। क्लिक कंदव, तव्हांजो इहो पेज ॿिए विंडो में खुली ईंदो ऐं हीउ टाइमर शुरू थी वेंदो। जीअं हिते टाइमर शुरू थियो आहे 30 खां पोइ हिते रिवाइंड थो थिए। 30 खां पोइ 29, 28 अहिड़े हिसाब सां हे 0 ताईं टाइमर हलंदो। तव्हांखे इन जे विच में बसि करे वेहणो आहे, कुझु बि न आहे करिणो, कंहिं बि शइ ते क्लिक न आहे करणी। सिर्फ़ु हिन जो हे एड आहे, इहो शो थींदो। इहो टाइमर पूरो थींदो। टाइमर पूरे थियण खां पोइ तव्हांखे उहो वेरिफिकेशन कोड ॾींदा। जिते टाइम हले थो उते ई तव्हांखे वेरिफिकेशन कोड ॾींदा हिन जॻह ते। हाणे ॾिसो हे टाइम पूरो थियण वारो आहे। हाणे चवे थो त क्लिक 1। क्लिक 1 जो मतिलबु आहे हिननि 4 डिजिट ॾिना आहिनि, 1 2 4 7। हे थो चए क्लिक 1, माना क्लिक 1 माना क्लिक हिक खे तव्हां क्लिक कयो। क्लिक हिक खे क्लिक कंदव त पेज रिफ्रेश थी ईंदो। तव्हांजे अकाउंट में $5 अची वेंदा। हाणे अॻु ॾिसो मुंहिंजे अकाउंट में केतिरा हुया ऐं हिन महिल ॾिसो त हिन महिल केतिरा आहिनि। हिन महिल $180 थी वियो, माना $5 हुननि मूंखे वधीक ॾिना। अहिड़े हिसाब सां तव्हांखे हे लिंकूं क्लिक करणियूं आहिनि ऐं ॾिसणियूं आहिनि। क्लिक ॾिसी 5 ई क्लिकूं ॾिसंदव, तव्हांजे अकाउंट में $25 अची वेंदा। माना $5 फी हिसाब सां तव्हांजे अकाउंट में जमा थींदा। पंहिंजो अकाउंट चेक करण लाइ माय अकाउंट खे क्लिक कयो। उन में तव्हां पंहिंजो बैलेंस चेक करे सघो था। उन में तव्हां अॼु घणियूं क्लिकूं कयूं, घणियूं तव्हांजो बैलेंस थियो, तव्हांजा रेफरल, तव्हांजा मेंबर घणा आहिनि। मुंहिंजा 4 मेंबर आहिनि। तव्हां वधीक पंहिंजा रेफरल ठाहे सघो था। जेतिरा तव्हां रेफरल ठाहींदव उन्हनि जी कमीशन 50% कमीशन तव्हांखे मिलंदी। जेतिरो उहो कमाईंदा, मिसाल तौरु हो $100 था कमाइनि त उन्हनि जे हिसे जो $50 बि तव्हांजे अकाउंट में हिते जमा थी वेंदो। उन्हनि जी डाउनलाइन ॾिसण लाइ पासे में जो आहे यूअर डाउनलाइन, इनखे क्लिक कंदव त तव्हांजी हुनजी हिस्ट्री निकिरी ईंदी। जेके तव्हांजा मेंबर आहिनि, मुंहिंजा 4 मेंबर आहिनि हिन महिल।
उहे चारई मेंबर मुंदनि जी कमाई इहा लॻी पई आहे। अहिड़े हिसाब सां तव्हां जीअं कमु कंदव तव्हांजो बैलेंस वधंदो त तव्हां ॾींहों ॾींहुं अमीर थींदा वेंदा। तव्हांखे फ़िलहालु एतबार न ईंदो, तव्हां चवंदव त हीउ कूड़ आहे या ठगी आहे। कुझु बि कूड़ न आहे, कुझु बि ठगी न आहे। ठगी तॾहिं थींदी आहे जॾहिं अॻिलो पैसा वठंदो आहे, तव्हां पैसा ॾियो कमु कयो। हे बिल्कुलु फ्री आहे। तव्हां सिंधी ॿाहिरि हिन वेबसाइट ते अचो, हिन ते तव्हां कमु कयो, तव्हां इनशा अल्लाह हिकु ॾींहुं ज़रूरु अमीर थी वेंदा। अच्छा, तव्हांजे ज़हन में हिकु ॿी ॻाल्हि हूंदी त हिन वेबसाइट मां असां पैसा कीअं कढायूं। इहो तरीक़ो तव्हांखे मां ॿी वेबसाइट ते ॿी वीडियो में ज़रूरु ॿुधाईंदुमि। फ़िलहालु तव्हां हिन वेबसाइट ते अचो ऐं कमु कयो ऐं इहो ज़हन में रखो त पैसा ज़रूरु निकिरंदा। हिन मां सवलो तरीक़ो आहे, तव्हांजे बैंक जे अकाउंट पैसा ट्रांसफर थींदा। इन ॻाल्हि खां न घबरायो तव्हां। हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे ॾसींदो हलंदुसि त तव्हांखे कंहिं बि वेबसाइट ते अकाउंट ठाहिण लाइ जेको तव्हां हिन महिल वीडियो ॾिसी रहिया आहियो, उन जे हेठां डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे, उनखे क्लिक करे पोइ तव्हां वीडियो ठाहियो। तव्हां पोइ पंहिंजो अकाउंट ठाहियो। इन में तव्हांखे ई फ़ाइदो थींदो। वधीक तव्हां मुंहिंजो पार्ट ॿियो ॾिसंदा जंहिंमें मां तव्हांखे सम्झाईंदुमि त हिन वेबसाइट मां पैसा कीअं कढाइजनि। तेसीं ताईं पंहिंजे हिन मसरूर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।